सपेरे सिंध के इस खाना बदोश कबीले से ताल्लुक़ रखते हैं जो कि साल के अक्सर माहो अय्याम सांपों और रोज़ी रोटी की तलाश में दर बदर घूमते रहते हैं। सपेरों के पास तीलियों से बनी पिटारियों में सांप, गोदड़ी, बीन और कशकोल लाजमी तौर पर होता है। अपने मखसूस लिबास, रहन सहन और चाल चलन से सपेरे दूर से ही पहचाने जाते हैं। गेरू का कपड़ा, गेरू ही पटको या बेरंग जो पटको और घणो करे गेरू का पटको, गबरी कच्छ में नांग खारी में मुरली हथ में, ये निशानी ॿुधाईंदियूं असांखे त ही जोगी है। उन ते ॿियो को ऑप्शन ईंदो ई कोन, जोगी हुनखे चइबो ॿी का शइ हुन लाइ। असल जेको असांजो जेको ही असांखे वेस जोगुनि जो असांजो बुनियादी वेस हो, कंहिं असांखे हिकु दरवेसन वंड न ॾिनी आहे। गेरू असांजो जुबो ही पटको असांजो बुनियादी आहे। जोगुनि जो वॾे में वॾो वेस इहो ई आहे। सपेरे इस वक्त एक कबीले की हैसियत इख्तियार कर गए हैं। हालांकि जोगी कहलवाने वाले लोग दरअसल तपस्या करके योग अपनाने वाले लोगों को कहा जाता था। जोग बुनियादी तौर पर योग लफ्ज़ की पैदावार है। संस्कृत ज़बान में योगी का मतलब सन्यासी है। योगी या सन्यासी बुनियादी तौर पर एक ख़ास पंथ या अक़ीदे से वाबस्ता रहे हैं। यह अक़ीदा ब्राह्मणों के मज़हब के रद्द अमल में राइज हुआ। अब तो हिंदू मज़हब में असल योगी नज़र नहीं आते, ताहम योगियों के सिलसिले अपनी जगह हनूस बरकरार हैं, जिनकी बराए नाम सरगर्मियाँ अब भी कहीं न कहीं नज़र आ ही जाती हैं। योग जो है यो असल में योग माना है इबादत की तैयारी, इबादत ला कसब कमाइण, इहो आहे योग। जीअं असां वटि रोज़ा, नमाज़ूं ये सब कसब आहिनि न, ऐं इबादतुनि खे मुकमल करण जा, पंहिंजे वाली वाहिद खे क़बूल करण जा, उनजी तपस्या जा आहिनि। त हीउ योग जेको आहे हीउ माना उहो तपस्या जो हिकिड़ो क़िस्म आहे, इबादत जो हिकिड़ो क़िस्म आहे जेको योगिन इस्तेमालु कयो आहे। ऐं उन में पोइ हुननि पंहिंजा गुरू वरिता आहिनि ऐं गुरुनि खां वरी उहो बाक़ाइदा तरबियत सिखी आहे। उन करे असांजो जेको गुरू चेहरे जो किरदारु अचे थो, इहो बि योगिन जो ई किरदारु आहे या सामिन जो किरदारु आहे जेको अॻिते हली अचे थो। जोगी या सपेरे खुद का बुनियादी ताल्लुक़ गट गरनार से ज़ाहिर करते हैं। सिंध में उनकी आमद कच्छ, भोज और गुजरात से हुई है। उनके हसब नसब की तारीख़ अगरचे मुबहम है, ताहम उनकी ज़िंदगी और रहन सहन का तरीक़ा किसी दिलचस्पी से खाली हरगिज़ नहीं है। ये देवमालाई किरदार नज़र आते हैं क्योंकि ये बीन बजाकर सांपों को भी नाचने पर मजबूर कर देते हैं। सांप जैसे खतरनाक जानवर को सपेरे जिंदा पकड़ना भी जानते हैं और उसे अपने साथ भी रख लेते हैं। इन कई खतरनाक सांपों के साथ सपेरों की जिंदगी गुजरती है, जबकि सपेरों के बच्चे भी उन सांपों और बलाओं को अपने गले का हार बना लेते हैं। तारीख़ी एतबार से जोगी हिंदू और मुसलमान रहे हैं, लेकिन वक्त गुजरने के साथ साथ मुसलमान योगी सांपों को पालने वाला पेशा तर्क कर गए और तालीम हासिल करके नौकरी पेशा हो गए। वक्त गुजरने के साथ आम लोगों की सांपों में दिलचस्पी भी कम हुई है। नतीजे के तौर पर जोगियों या सपेरों की नई नस्ल ने अपने आबाओ अजदाद के पेशे से किनारा कशी इख्तियार कर ली है।
पहिरीं तो असां जोगी हुआसीं, असांजो कमु इहो जोगियुनि जो माइटाणी धंधो हो। इन खां पोइ असां वरी कुझु इन दुनिया जो रंग ॾिठोसीं। मूं चयो इन पिनण में बि मज़ो न आहे साईं। पोइ असां हाणे मिले अबरो सबरो बाजो वॼायां थो, फनकारनि सां गॾु घुमंदा आहियूं। जोगी या सपेरे ये दावा करते हैं कि वो अपने नौज़ायदा बच्चों को सांप से ही दवाई खिलाते हैं। जब सांपों को पकड़ते हैं तो इन सांपों को पीराने पीर दस्तगीर यानी बादशाह पीर की कसम देते हैं और मंत्र पढ़कर सांप के डसने की सलाहियत को ख़त्म कर देते हैं, जिसके बाइस सांप या बला को डसने की हिम्मत ही नहीं होती। पीरान पीर दस्तगीर सुभानी जी तो रूही आए तो कोई पीरान पीर न लीको न तिबजा पांजे मुर्शिद जी रोही आ तो कोई इते भी वे तिल की घोड़ी तिल का घोड़ा जैते चढ़ा गोगा चाऊं लुंडो जे लुंडारो जे खणो जे खपरो जे डूमी हुजे धूड़ू जे पदम जे किड़ो सोनारी जे लिके वारो जानवर हुजे भित में हुजे लोढ़े में हुजे निकिरे च ॿाहिरि कसम तो के बादशाह पीर दस्तगीर जी डोही कड़ो कलाम थे आए पीर मुर्शद वारो निकिरे च ॿाहिरि जे आए बेगुरो तो भॼी वञ लॻे तो के मौज। हाणे ॾिसो आम माण्हू खे नांग जी ख़बर न पवंदी आहे, तो नांग हेॾा वियो या हिन पासे वियो ॾखण वियो उतर वियो लांदे वियो भरंदे वियो। हाणे उहो नांग जी जॾहिं हुनखे सुती लॻल हूंदी उनखे ख़बर पवंदी तो उहे असील वियो हुई, कारो वियो, गडरो वियो, तिलियर वियो हुई, पहाड़ी वियो, लुंटी वई। हाणे तव्हांखे ख़बर ई कोन पवंदे लीको तो तव्हां बराबरि ॾिठो आहियो तो लीको पियो नांग जो पड आहे। हाणे ख़बर कोन पए तो हिन पासे वियो या हेॾा वियो, असील वियो या कुंभार वियो या कोराड़ वई या तिलियर वियो या पहाड़ी वियो, को नांग जी ख़बर जंहिंखे सुती लॻल हूंदी जोगी खे। हा असां जेको नांग असील आहे हुनखे पंहिंजे बचनि सां गॾु बिस्तरे में खणे असां सुम्हंदा आहियूं, छो तो एॾो असांजो मोहबत आहे हिन नांगनि सां। अगर ये जानवर डस भी ले तब भी उसके जहर का असर नहीं होता। इत्तेफाक से जहर असर भी करे तब भी वो सांप से निकली मन से उसका असर खत्म कर देते हैं। जोगियों की ये सब बातें और दावे अफसानवी लगते हैं जिनकी जदीद साइंस को अभी तहकीक करनी है, ताहम उनके ये दिलचस्प बातें और देवमालाई किस्से उन्हें मज़ीद पुरस्रार साबित करते हैं और साथ ही साथ उन्हें माशरे के दीगर लोगों से मुनफरिद भी बना देते हैं। साईं मण जी इहो कहानी आहे तो 6 महीना जेको नांग हूंदो आहे न उहो ज़मीन जे अंदरि रहंदो आहे। पोइ हुन ज़मीन जो जेको पाणी जो रेज़ आहे उहो पंहिंजो ज़हर जो पोइ हुनखे मथां तारूं मां हिकिड़ी टिकुलो कारो थींदो आहे। पोइ असां वटि आहे वरी नोरवेल ॿूटी हिकिड़ी ॿूटी आहे जंहिंजो नालो नांग नोर पाण त में झेड़ो कंदा त नोर छा कंदो आहे, नोर त हू उन ॿूटी ते लेटबो आहे। उन ॿूटी जो असां उनखे घोटे ॿुरो ठाहींदा आहियूं, पोइ उनखे नास ॾींदा आहियूं। नांग खे नास ॾींदा त पोइ यकदमि उनजी दिमाग़ आहे जीअं पंहिंजो थादल वारे माण्हू जो थी पवंदो या शराब वारे माण्हू जो थी पवंदो, उनखे उल्टी थींदी, उल्टी में जी मण ॿाहिरि किरी पवंदी। पोइ उनजे अंदरि नाग बला डूमी सुमी कारो कबरो झूड़ पदम संक चूड़ वाछर कुंभारो हण खण पहाड़ी पदम टोक टमिड़ा खूंटा खवदा घोड़िया लुंडी खपर पीण तलियर पहाड़ी उनजे मथां साईं उहो इस्तेमालु थींदी आहे मण। पोइ अलाह जा जे हुनखे ॾींहं पूरा थी विया त आख़िर पोइ तो हाणे सभु कंहिंखे वञिणो आहे, बाक़ी जहर जे बिना साईं वो पंहिंजो मन न मरण। सिंध में जोगियों, योगियों या सपेरों के हवाले से मुतअद्दिद मुहक्किकीन ने अपने अपने अंदाज से तहकीक की है। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ने अपने कलाम के 3 सुरों में जोगियों से मुताल्लिक़ जिक्र किया है। इन सुरों में सुर पूरब, सुर खावड़ी और सुर रामकली शामिल है। रामकली सुर जोगियों से अकीदत के इजहार के हवाले से एक अजीब सुर है। कनकट का पटका पिड़ी कनकट का पटका पिड़ी कनोट्या कनधार हलन जे हिंगलाज दे बाबू छड़े बार कीन कबूली नहार हलो त क्या पसों तिन जाए
मुझी जी चल मां मुझो स्वामी अड़न सां संग मुझी आयल मां मुझो जोगी अड़न सां संग जोगी अड़न सां संग हलो मिया मोयो वञन काहू मन ओ मोयो वञन काहू मन मुझी चीजल मां मुझो जोगी अड़न सां संग मुझी आयल मां मुझो स्वामी अड़न सां संग नांगन नोड़ियूं हथन में नांगन नोड़ियूं हथन में हलो मिया वारो बिजन काहू मंग ओ वारो बिजन काहू मंग मुझी आयल मां मुझो स्वामी अड़न सां संग सिंधी सुलूक की शायरी में जोगियों के मुताद्दिद मुतबादिल नाम बयान किए गए हैं, जिनमें पूर्वी, कापड़ी, सामी, सन्यासी, अदेसी, बाबू, बैरागी, कनफट, कनफार, गोदरिया, कंचीर, कनोटिया, कनकट और कंधार शामिल हैं। जोगी बताते हैं कि उनके मुख्तलिफ दीगर कबीले भी हैं, जिनमें सामी, गुरनारी, पूर्वी, अधूती और लाहूती शामिल हैं। लाहूती जोगी उन जोगियों को कहा जाता है जो लाहूत ला मकान का सफ़र करते हैं। जोगियों के इन्हीं कबाइल की मुख्तलिफ शाखें भी हैं, जिनमें चौहान, हरमार, सोलंकी, राठौर और मरघट शामिल हैं। चौहान शाख के जोगी खुद को गोगी चौहान की नस्ल का कहते हैं और ये दावा करते हैं कि गोगे पहलवान को एक मखसूस बला ने डसा था जिसे लुंडी बला कहा जाता है। वो भी दावा करते हैं कि गोगा चौहान सांपों का जहर इस्तेमाल करता था। बच्चों को सांपों से बनी दवाई के इस्तेमाल के हवाले से वो ये बात भी बरमला कहते हैं कि इस दवाई के असर के बाइस इनके बच्चों को दूर से ही सांपों की बू आ जाती है और इसी बू के बाइस उन्हें सांप पकड़ने में आसानी होती है। जोगियों को अपने हसब नसब से मुताल्लिक ज़्यादा मालूमात नहीं है, इसलिए वो ख़ुद को राजपूत नस्ल में शुमार करते हैं। कुछ मुहक्किकीन का कहना है कि ये दरावड़ नस्ल की बाक़ियात है। असांजो जेको पाड़ो आहे गिरनारी पाड़ो जेको लतीफ़ साईं जोगन सां सुंघ कयो, लतीफ़ साईं जी ॿोली आहे तो जोगन संधी जात के वेसन वॾाई जजी धूड़ लिंघन मां छतन में छाई वटाई थई वाई के गुर के गाॾा कापड़ी जे भाया जोगी थिया तो को सगो भा अंदर के मार फ़क़ीरी पाए तो अंदर के मार पोइ नांगा तुंहिंजो नाम लिखो अथई लाहौत मां। हाणे जोगन जा मां तव्हांखे क़िस्म ॿुधायां थो। तो जोगन जा असांखे गिरनारी पाड़ो हिकिड़ो आहे, सामन जो हिकिड़ो आहे, पूर्वी बयान, आदूती बयान, लाहौती बयान, सामी बयान, हिन जा कबीला आहिनि। जोगियों की तारीख कुछ भी रही हो, लेकिन ये बात तय है कि वो हमेशा खाना बदोश ही रहे हैं। सिंध के उमरकोट के इलाके में जोगियों को पाकिस्तान के साबिका वज़ीर आज़म शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो ने एक कॉलोनी अलॉट की थी, जहां 1000 से ज़ायद जोगियों के ख़ानदान रिहाइश पजीर हैं। ताहम अक्सर जोगी साल के 12 माह में से 8 माह मुस्तकिल तौर पर इन घरों में रिहाइश इख्तियार नहीं करते। असां गरीबन जी मदद करण वारो भुट्टो साहब कई। भुट्टो साहब बराबरि असांखे माण्हू खे सम्झिया, अलाह करे उनखे जन्नत मिले। पर असांजी भुट्टो साहब कई इलाही ॿियो इन पाकिस्तान में कई बादशाहियूं थी वियूं न कई। जोगी बारिश के सीज़न में वापस यहाँ आते हैं। तकरीबन 4 माह तक वो यहाँ रहते हैं और बाकी महीने वो गदागरी करके और सांपों के करतब दिखाकर अपना गुजर बसर करते हैं।
वञूं त हेॾां शिकारपुर ॾे हेॾां सखर ॾे हेॾां सारियूं थींदियूं आहे पोइ उन्हनि लाबारनि ते वेंदा आहियूं सारियूं घुरींदा आहियूं गॾु कंदा आहियूं पोइ उनखे वरी ठाहे ठुके वरी विकिणी करे वरी कमाई करे वरी ईंदा आहियूं वापसि 8 महीना कमाई पोइ वरी वापसी अचे दड़े ते वेंदासीं पोइ वरी शादियूं आहे मुरादियूं आहे मरणो आहे परणो आहे इहे पोइ ॾिसंदासीं सभु हिकिड़े महीने में थींदो आहे असां 4 बि माना वसकारे जा असां हिते वेंदा आहियूं बरसाति जी मौसम हूंदी आहे न त पोइ असां हिते वेंदा आहियूं बरसाति खां पोइ वेंदा आहियूं। लतीफ़ सरकार चवनि त जोगी न कंहिंजा मिट उहो जोगिन खे कोन चयो उहो जेको असां सामी जोगी आहियूं न इन जो अंदरु आहे इहो असां फ़क़ीर हलंदा ई रहंदा आहिनि पानी चलता भला जोगी रमता भला। सिंधी शायरी और मुहावरात में सामियों को भी जोगियों के साथ लाकर खड़ा किया जाता है, लेकिन हकीकत में सामी और जोगी 2 अलहदा कबाइल हैं। सामी कबीले का जोगियों के साथ दूर दूर का ताल्लुक़ भी नहीं है। दोनों कबाइल में जो बात क़दर मुश्तरका है वो सिर्फ भीख मांगने की हद तक है। फ़र्क़ु सर इहो आहे जेको सो हू जेको सो ख़ानदानी जेको आहे न हू जोगी आहिनि मतिलबु हुननि जो नांग झलणु ऐं इन्हनि जो कारोबार असांजो कोन हो इहो ढारा हणंदा आहियूं नांग वाग हिननि मां झलू कोन थींदो बाक़ी जेको सो ढारा हणणु फ़क़ीरी करणु इहा इहो कंदा आहिनि। सामी वरी ॿियो हुनर रखनि था जंहिंमें ढारो अचे थो जंहिंमें यानी तक तोर ऐं पेशन गोई वारी ॻाल्हि अचे थी जेके पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे रिझाइनि था माण्हुनि खे उन्हनि शयुनि ते आणीनि था। मिसाल तौरु कंहिंजी चोरी थी वई आहे कंहिंजो माण्हू गुम थी वियो आहे कंहिंजी काशे गुम थी आहे उहा सॼी हू सामी जेका त पंहिंजे ढारे जी शक्ल में आणीनि था ऐं उन ढारे जे तरीक़े सां उहो इहा कनि था। ढारो कंहिं ज़माने में त इलाही मुश्किल हुनर हो हाणे छाकाणि त हुन में मसनूइयत शामिलु थी वई आहे ऐं हाणे लॻभॻि असां वटि ढारो ख़तम बि थींदो वञे पोइ उन जूं ॿियूं शक्लूं असांखे नज़र अचनि असां कराची हैदराबाद में ॾिसंदा आहियूं त को माण्हू वरी रली विछायो ऐं तोतो रखियो वेठो आहे ख़तम को ॾियो ॾिए त इहो हिकिड़े क़िस्म जो मतिलबु उहो पेशन गोई जो ढारे जो तरीक़ो आहे या हिकिड़ा ढारे वारा माण्हू अञा बि असांखे इन्हनि जाइनि ते नज़र अचनि था। असांजो सामी वेराननि न हलियो वियो आहे जिते माण्हुनि वटि अञा इल्मु घटि आहे जिते माण्हुनि जी कम्यूनिकेशन घटि आहे जिते कम्यूनिकेशन घटि आहे उते इहे शयूं अञा हलनि थियूं पोइ इहो बलोचिस्तान जा पटियूं वठंदो वञी ईरान ताईं निकितो आहे ऐं एॾां वञी हुन पंहिंजे ढारनि जो इल्मु अमल शुरू कयो आहे। हिते जेको असांजो मक़ामी सामी आहे उन पंहिंजो उहो जेको सामीअ जी जेका असुलु सुञाणप सां छॾे हुन वरी यानी बिल्कुलु ज़माने जे रंग सां हली पियो आहे। सामी अपने कंधे पर एक लकड़ी की मदद से 2 गोदड़ियां लटका कर भीख मांगा करते थे। बीन और सांपों को रक्स कराने का हुनर उन्हें नहीं आता। ये एक मखसूस आले से लोगों को अपनी किस्मत का हाल बताकर बेवकूफ़ बनाते थे। इस आले को सिंधी ज़बान में ढारा कहा जाता है। गुलाम हैदर नाले ते भाग बखत ज़लम ज़ोत पोथे प्रामत मन जो भोड़ो रिस जो आकरो बड़का बोली जो चयो जंहिंखे मुंह ते चयो परपुट गिलिया न करी ते भाग भरियो ऐं दिन पर जेतिरी सोचियूं तुंहिंजूं आहिनि नाकाम आहे भाग बखत तुंहिंजो सुठो आहे पर पैसो तो वटि बीहे ठुप नथो ॿुधे न तोखे थोरो नज़र जो लोॾो आहे ॿुधे न बाक़ी रही ॻाल्हियूं इहे ते तूं दुनिया में भलाई करणु चाहे तो तोखे बुराई हासिल थिए थी ॿुधे न। शौरा हजरात ने जब इसी ढारे की निस्बत से कोई बात कही तो सामियों को भी जोगियों के साथ लाकर खड़ा कर दिया। हालांकि जोगी कभी भी ढारे के बलबूते पर लोगों से खैरात नहीं मांगते और ना ही वो इसका हुनर जानते हैं। मुखे जोगी हनी दे तू ढारो वाला मुखे सामी हनी दे तू ढारो ओ मुझो का गली आए कुर्बवारो ओ मुझो का गली आए कुर्बवारो जोगी हणी दे ढारो कांगल है कुर्बवारो सो इन जे करे ढारा सच्चाई कंहिंजे भाग जो सचो बि ढारो लिकिरियो वञे थो। टाइम जो ढारो हूंदो आहे हिकिड़ो सुबुह साझर ढारो हणिबो आहे शाम जो ढारो हणंदो आहे। असांजा त फुकरा मिड़ी पंहिंजे रंग में ईंदा वेंदा त सॼो ॾींहुं ॿिया ढारा हणंदा पोइ हुन में के सचो के कूड़ इहो रंग हलंदो रहंदो। बाक़ी सचो ढारो सुबुह साझर उहो लॻंदो आहे शाम टाइम जो ढारो सचो लॻंदो आहे पोइ हुनजी जकाई मुरत आहे जेको थी वेंदी आहे। जोगी हिंदू मजहब की दीगर बिरादरियों की तरह एक ही शाख या गोत्र में शादी ब्याह नहीं करते। आमतौर पर वट्टा सट्टा की बुनियाद पर ये लोग अपनी लड़कियों की शादियां करते हैं। एक अरसा कबल तो जोगियों में ये भी रिवाज था कि वो लड़के को शादी से कबल ससुराल भेज देते थे ताकि वो उन्हें मजदूरी करके खिला पिला सके। इस अमल से वो इसी बात को परखते थे कि इनका होने वाला दामाद किस कदर मेहनत कश है
आया वो इनकी बेटी को सुखी रख पाएगा या नहीं। शादी करण खां पोइ 12 महीना पंहिंजे पीउ सां गॾु रहंदी, हू पंहिंजो न्याणो न्याणी ॿई 12 महीना ही रस्म पंहिंजो पूरो थियो। पोइ गहणो गठ जेको ॾियणो आहे, दिगड़ी शेगड़ी जेका ॾियणी आहे सो उन ॾींहुं रली टपड़ जेको ॾियणो आहे 12 महीने खां पोइ ॾिबो। पोइ पंहिंजी मर्ज़ी वारो, पोइ केॾांहुं बि वञे फिरे घुमे, पर वरी 12 महीने 6 महीने संभाल ज़रूर सहारण जी कंदो। जोगी अपनी बेटी को जहेज में सांप से निकली हुई मन, गिदड़ सिंगी और दीगर सामान दिया करते हैं। ये सामान लड़की को उस वक्त दिया जाता है जब वो ब्याहने के बाद दोबारा अपने वालदैन के घर आती है। इस रस्म को जोगी अपनी मखसूस जबान में भेंदू की रस्म कहते हैं। वो जेकी आहे सो इहो रली टपड़ी हू इहो सामान ॾींदा आहियूं। बाक़ी असांजो नांग जे बारे में असांजा जोगी जेके आहिनि सो मण जो तोहफ़ो जेको ॾिनो न त माना उन पंहिंजी धीउ खे अलाह जे छा ॾेई छॾियो। असली जेको रस्मूं आहे न उहो त हाणे जीअं माण्हू आम जेको ॾेढ ॾींदा आहिनि न, इहो पंहिंजो ॾेज बि आहे न, उन्हनि माइट वटि रिठ बकरी हूंदी उहो बि ॾींदा आहिनि, ढगी बि ॾींदा आहिनि। पर असांजी मेन जेको रस्म हूंदी आहे उहो माइट वटि मण आहे या गिदड़ सिंगी आहे। हीअं तो हिकिड़ी ॻाल्हि अलाए छा छा माण्हू सोचनि पिया गिदड़ सिंगी जे बारे में या मण जे बारे में, पर हीअ शयूं असांजे न्याणे चवंदो बाबा पहिरीं मूंखे इहो ॾे, मण ॾे तो अलाह रहम करे कंहिंखे कखी वञे तो असां हुनजे लाइ हू मुरीद थींदो न, जंहिंजो बचिड़ो बची पवंदो त मुरीद थींदो। उन जे करे हाणे तो पोइ ज़ेवर बि ॾियनि था, बकरियूं बि ॾियनि था, रिढूं बि ॾियनि था, जेको जहिड़ो माइट जे घर में हाल हूंदो उहो ॾींदो। हस्बे रिवायत दूल्हा और दुल्हन शादी के वक्त फेरे लेते हैं। फेरे दिलाने का अमल महाराज अदा करता है। शादी की खुशी में जोगियों की खवातीन खुशी के गीत गाती हैं और मर्द बीन, ढोलक और दीगर साजों पर रक्स किया करते हैं। जोगी खुद को हकीकी जोगी साबित करने के लिए अपने साथ 3 चीज़ें ज़रूर रखते हैं। इन चीज़ों का सिंधी ज़बान में मखसूस नाम है। सांप से निकली हुई एक चीज़ को वो मन कहा करते हैं। दूसरी चीज़ गिदड़ सिंगी है, जिससे मुताल्लिक़ वो कहते हैं कि वो किसी जानवर के सर को चीर फाड़ के हासिल करते हैं। एक चीज़ और भी ख़ास है जिसको वो हाथ जोड़ी का नाम देते हैं। जोगियों के मुताबिक इन चीज़ों में जादुई ताकत है। कई जोगी इन चीज़ों की तलाश में कीर्थर, कांभू, भट्ट और दादू और जामशोरों के पहाड़ी सिलसिले में मारे मारे फिरते हैं। हाथ जोड़ी एक जड़ी बूटी है जो कि इंसानी हाथों की शक्ल जैसे होती है, ताहम उसके बाजू मुड़े हुए होते हैं। गिदड़ सिंगी जो गिदड़नि में जो वॾो जो पटेल गिदड़ जी चवंदा आहिनि, वो शाही गिदड़ जो उन में गिदड़ सिंगी थींदी आहे। उन में उहा गिदड़ सिंगी जेका असां तमामु मुश्किलनि सां मिलंदी आहे ऐं वॾी क़ीमती शइ आहे। उहा जेका ॾींदा आहिनि त पोइ उहा ॾेई करे जेको आहे उन में वॾा भाग ऐं वॾियूं चांसूं ऐं वॾा सिस्टम हूंदा आहिनि। पोइ जंहिंजे नसीब जी ॻाल्हि आहे उहा बि हूंदे ते ॻाल्हि आहे, उहा मिलणु ॾाढी मुश्किल आहे। हिकिड़ो गिदड़ थींदो आहे, हेतिरो थींदो आहे जबल पहाड़ में, जीअं पंहिंजो खीरतर जबल आहे, ससवी जबल आहिनि, भिट जबल आहिनि, उन्हनि मां
पोइ उहो छो त असां पंजोड़ ते अॾंदा आहियूं। पंजोड़ ॾींहुं पोइ उनजे मथां हितां जेको संग थींदो आहे हेतड़ो सिंग थींदो आहे न, पोइ उनखे टुको ॾेई कढंदा आहियूं। हा, उन में बि गिदड़ सिंग में बिल्कुलु सिंग लॻल हूंदो आहे। हा, हथ जोड़ी आहे उहो वरी हिकिड़ी ॿूटी थींदी आहे, उनजे बिल्कुलु उनजा हीअं जीअं माण्हुनि जा हथ लॻल आहे न, जीअं हथ जोड़ हूंदो आहे उनखे चवंदो आहे हथ जोड़ी। जोगी आमतौर पर अपने कानों में बड़े बड़े बाले पहना करते हैं। अपनी ज़बान में जोगी इन बालियों या कड़ों को फीफे कहा करते हैं। इन फीफों की वजह से जोगी कानकटे, कानचीर और कानफाड़ कहलवाते हैं। जोगियों का ये भी दावा है कि इनकी औलाद में से अगर किसी के कान की पापड़ी छोटी उम्र में फट या झड़ जाए तो वो उसे जिंदा दरगोर कर लेते हैं। इहो साईं वाला आहे न, कनो चीर कन चीर कापड़ी जेको असां न ॿियो जोगी न पाईंदो साईं। असल जोगण सां बिना ॿियो ई वालो न पाईंदो, उनजो हुकुम न आहे। सामी न पाईंदो, गेदड़ी न पाईंदो, ॿियो जेको कबीला काफ़ी आहे न पूरबी न पाईंदो, ख़ाली जोगण सां बिना ही वालो असांजो गिरनारनि जो वालो आहे। जोगी अपने मुर्दों की चिता को जलाने की बजाय दफनाते हैं और उसकी दीगर रसूमात बारिशों के मौसम में अदा करते हैं। ये लोग रामा पीर को अपना मुर्शिद मानते हैं और हंगलाज की यात्रा भी करते हैं। अलावाजी, काली मंदिर और दीगर देवताओं की भी पूजा करते हैं। असां हितां वेंदा आहियूं, पहिरीं वेंदा आहियूं हेॾां सारदरो आहे मिठी में, मिठी खां परते आहे, हुते वेंदा आहियूं। हुतां वरी ईंदा आहियूं त असां वेंदा आहियूं हेॾां पंहिंजे हिन मकली ॾे, किंजर ढंढ ॾे, मकली में थी घारे में थी वेंदा आहियूं कराची। कराची में आहे शिवजी मंदरु आहे असांजो हिकिड़ो, उनजी ज़ियारत कंदा आहियूं। ॿुधे उन्हनि खां पोइ वेंदा आहियूं नानी हिंगलाज ते, हेॾां था पंहिंजे जबल में आहे, लाउत खां भी मथे आहे नानी हिंगलाज। जोगियों की ख़वातीन हुनरमंद हैं, कढ़ाई का काम उन्हें खूब आता है। सिंधी रिल्ली बनाने की भी वो माहिर हैं। उनके मर्द जो गोदड़ी लेकर घूमते हैं वो भी उनके हाथ से बनाई हुई होती है। ख़वातीन घाघरा पहनती हैं। शादीशुदा ख़वातीन कांधे तक चूड़े और चूड़ियाँ पहनती हैं। गैर शादीशुदा कवारी लड़कियाँ सिर्फ कलाइयों में चूड़ियाँ पहनती हैं। उनके मर्द उनसे गदागरी का काम भी लेते हैं। वेठा आहियूं तो पोइ अलॻि अलॻि वेंदियूं आहे, जे हेॾां अॻिते वेंदा आहियूं ॿाहिरि पोइ गॾु हूंदियूं आहिनि। जोगियों की मातरी ज़बान मारवाड़ी है, ताहम वो हर शख्स से उनकी ज़बान में बात करने का हुनर भी जानते हैं। जोगियों से मुताल्लिक़ कई मुहावरे भी राइज हैं। जोगी किसी के अजीज़ नहीं, इसका मतलब ये है कि जोगी एक रात एक जगह बसेरा करते हैं तो दूसरी रात किसी और मकाम पे जाकर बसते हैं। जोगी रमता भला, इस मुहावरे का मतलब ये है कि जोगियों को एक जगह टिकना ही नहीं आता और वो चलते रहने को तरजीह देते हैं। जोगियों की ज़िंदगी का अगर बगौर जायज़ा लिया जाए तो ये बात साबित होगी कि वो गदागरी पर कम और अपने हुनर और फनकारी पर ज़्यादा इन्हिसार करते हैं। फनकारी के लिए उन्हें मुरली, गोदड़ी, कशकोल और गेड़ू लिबास मतलूब होता है। जोगियों से मुताल्लिक़ किसी ने यह बात रक़म की कि जोगी अपने पाँव से जो मिट्टी उछालते हैं उस मिट्टी में भी इतना इल्म पिन्हा होता है जो कि आम तौर पर किसी आला दरसगाह से भी हासिल नहीं हो सकता। बराबर जोगी अपने कदमों से पूरब का फासला नापते हैं और इस फासले तक पहुंचना किसी आम आदमी के बस की बात हरगिज़ नहीं है। सिंध का ये अनोखा कबीला सदियों से इसी हाल में है जिस हाल में आज के जोगी हमें नज़र आते हैं।